अस्सलाम वालेकुम भाउ, मां आहियां बिलाल मज़ारी ऐं अॼु आया आहियूं साईं हफ़ीज़ भाई जी शॉप ते। ऐं कुझु महीना अॻु में हिकिड़ो फ़ोन वरितो हुयोसीं, तव्हांखे बि सभिनी खे ॾेखारियो हुयोसीं, iPhone 11 Pro। सो उहो अॼु सेल करिणो आहे। असांजे दोस्त वरितो, जंहिंखे असां सॾींदा आहियूं हिकिड़ो हाले पोटो। ऐं ॾिसूं भाउ खे लॉस थो पए या कीअं थो थिए। आमतौर ते तव्हां ॾिठो हूंदो त iPhone जॾहिं बि वठंदा आहियूं त पका पका 5 या 10 हज़ार असांजा वेंदा आहिनि जॾहिं बि असां सेल कंदा आहियूं। बहरहाल हाणे असां सेल करण जे लाइ आया आहियूं ऐं ॾिसूं त भाई केतिरा थो असांखे धक हणे। अचो वाह। अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम अस्सलाम। भाई जी बिलाल असां सेल करण आया आहियूं फोन 11 प्रो। असांजे दोस्त जो आहे हिकिड़ो हाले पोट रहियो। जी 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 तो बिल्कुल। हाणे असां वरितो हुयोसीं घणे में 95 में। 95 में असां वरितो हुयोसीं ऐं हाणे तव्हां अलाए घणे में खणंदा। सर ऑलमोस्ट टे महीना 4 अॻु में अधे वरितो आहे। 3 महीना थी विया आहिनि। हाँ तकरीबन। सो अधे खां सिर्फ़ 2000 लेस कर फोन रिटर्न। वाह वाह यार, सिर्फ 2000। भाई ख़ुशी वुशी थी न थी। वॾी साहब ख़ुशी थी, ॿिया मोबाइल वरिता आहिनि हल्का, उन्हनि में इलाही पैसा पहिरियों किरिया आहिनि, पर हिन आईफोन में त ईअं लॻो ई न त जेको किरिया पैसा 2000 को घणा पैसा न आहिनि। ॿ टे महीना अच्छा मोबाइल वैसे एंड्रॉइड बि तव्हां वरिता हूंदा न? इलाही वरिता आहिनि। पहिरियों आईफोन वरितो हिन ते 2000, हाणे वठिबा ई आईफोन। किथां? हाँ तव्हां खां पहिरियों हिन हर जगह त सिर्फ 2000 जो लॉस न ईंदो आहे। पहिरियों हाणे मुंहिंजे जेके मोबाइल वरिता वीवो या ओपो, उन्हनि ते 5 8 हज़ार रुपया लॉस कयो आहे। हितां जो पहिरियों मोबाइल आहे हिन ते 2000 रुपया लॉस कयो। ख़ुशि आहियो? मुतमइन हो? वॾी बिल्कुल ख़ुशी थी आहे। सर असां त बाक़ाइदे मुतमइन थियासीं। हाणे 2000 रुपया कोई लॉस न आहे। आई थिंक त 3 महीना सही आहे किराए ते खणे आईफोन त बि इलाही वठे था। बहरहाल तव्हां सुठो हिन सां कोऑपरेट कंदा आहियूं। ईअं न त जस्ट सिर्फ़ तव्हां त असां दोस्त हो ॿाहिरो, पर जेके बि असांजा वर्किंग कस्टमर हूंदा आहिनि या रेगुलर कस्टमर हूंदा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि सां ईअं ई कोऑपरेट हूंदो आहे त कंडीशन सेम हुजे, कोई फॉल्ट न हुजे, न जे बराबरि लॉस हूंदो आहे। मतिलबु हितां कस्टमर जॾहिं बि ॾियण बि ईंदो आहे त बि हैप्पी थी वेंदो आहे, जेकॾहिं वठण बि ईंदो आहे त बि ख़ुशि थी वेंदो आहे। भाई हैप्पी आहे न। हाँ ॾाढो ख़ुशि आहियूं। ॿियनि कस्टमर खे बि अल्हम्दुलिल्लाह सजेस्ट बि कंदो आहे, ॿिया उन्हनि जा जेके दोस्त आहिनि त अल्हम्दुलिल्लाह सपोर्ट कंदा आहिनि। भाई असांखे यार बाक़ाइदे माना रिस्पॉन्स सुठो मिलियो आहे ऐं असां भाई सेल सिटी ते ईंदा आहियूं ऐं तव्हांखे बि एडवाइस कंदासीं आईफोन वठिणो अथव सेल सिटी तां वठो। सेल सिटी जो नंबर ऐं जेको सीन आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो भाई। शॉप नंबर 21 मेगा शॉपिंग सेंटर खैरपुर मीरस ऐं कॉन्टेक्ट नंबर आहे 0300 311051। ओके सर। ऐं जॾहिं बि अचो हफ़ीज़ भाई वटि बिलाल मज़ारी केयर ऑफ ईंदव, डिस्काउंट ज़रूरु मिलंदव। थैंक यू सो मच।